उन के बुजुर्ग खां ॿुधो हो के आलिम खां ॿुधो हो त जेको मस्जिद में हिकड़ी सिर हिकड़ो बिलाक लगाईंदो आहे त अल्लाह पाक उन जे लाइ जन्नत में महल ठाराईंदो आहे। उचारो गरीब हो, उन जे तरफ पैसा कोन हा, मजदूरी कंदो हो। उन जी घर वारी मोमिन हुई। जेकॾहिं वो 50 रुपया मजदूरी खणी वेंदो त घर वारी 40 रुपयनि जो राशन वठंदी ही 10 रुपया रखी छॾींदी। जॾहिं उहे चंद पैसा जमा थिया इहो शख्स मस्जिद जो राज़ो हो, कारीगर हो, वो कम कंदो हो। घर वारी चयो त मुंहिंजे तरफ़ां हिकड़ी सिर वठी इन मस्जिद जे बुनियाद में लगाए छॾ। उन चयो माई मुंहिंजो मथो थी कढाई, मजूरी लगी पई आ, बादशाह ऐलान कयो आ कम तां कढी छॾींदो, लिकाए छुपाए खणी वञ, अल्लाह भरम रखंदो। ऐं हुन छा कयो, हिकड़ी सिर वठी कपड़न में लिकाए, पान मजदूर हो, कारीगर हो, मस्जिद शरीफ जे दीवार में लगाए छॾी। रात जो बादशाह सुतो, ख्वाब ॾिसे त जन्नत में आलीशान महल बनियो। ऐं पुछा के इहो महल कंहिंजो आ त ॿुधायो वियो त हिंदुस्तान जो बादशाह शाहजहान बादशाह आहे। उन अल्लाह जी रज़ा जे लाइ मस्जिद ठाराई है, अल्लाह पाक उन जे बदले में यो जन्नत जो महल उन जे लाइ तैयार करायो है। वरी जो बादशाह आॻियां हलियो त उन ही महल जहिड़ो हू बहू साॻियो ॿियो महल बनियो। पुछा कि इहो महल कंहिंजो आ? ॿुधायो वियो त उन शाहजहान बादशाह जी मस्जिद में जेको मजदूर कारीगर कम कंदो आहे इहो महल उन जो आहे। बादशाह चयो त मां तो उनखे मजदूरी ॾींदो आहियां, पैसा ॾींदो आहियां, उनखे महल कीअं मिलियो? ॿुधायो वियो त बादशाह तूं तो उनखे मजदूरी पैसा ॾींदो, पर हुनजी अक़ीदत हुई ऐं इन हदीस ते उनजो ईमान हो त मदीने जे मीर फरमायो जेको मस्जिद तामीर कंदो अल्लाह पाक उन जे लाइ जन्नत में महल तैयार कंदो आहे। उन लिकाए छुपाए हिकड़ी सिर इन में लगाए छॾी, अल्लाह पाक हिकड़ी सिर जे बदले उनखे जन्नत जो महल अता फरमायो। वो बादशाह हो, उन छा कयो, जेका मस्जिद तामीर थी उनखे वरी भी शहीद कराई। शहीद कराए ऐलान कराई त बाबा जेको हिन मस्जिद में पंहिंजो हिस्सो मिलाइण चाहे तो वो पंहिंजो हिस्सो मिलाए सके। को बिलाक दे, को सिरों दे, को पत्थर दे, को सीमेंट दे, जेको भी ॾियण चाहे तो दे, ताकि हिन मस्जिद जे बदले सिर्फ मो बादशाह जान के जन्नत जो महल न मिले, बल्कि मुझी पूरी कौम के जन्नत जो महल मिले। अल्लाह जा घर ये मामूली शे ना है। मदीने जे साईं फरमाए त जॾहिं जन्नत खां गुजरंदा आहियो त जन्नत में दाखिल थी वेंदा। जन्नत खां गुजरो, जन्नत में दाखिल थियो। प्यारा दोस्तों बुजुर्गो असहाब ने अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, अवां जो फरमाना जन्नत सते आसमानन खां मथे आ, दिल बर असां त ज़मीन ते हलंदा आहियूं, जन्नत किथे आहे? मुझे महबूब मदीने वारे फरमायो मुझा प्यारा गुलाम, ये मस्जिदूं जेके अल्लाह जा घर आहिन, ये मस्जिदन जे सूरत में अल्लाह पाक जमीन ते जन्नत बनाए आहे। ये मस्जिद सिर्फ तव्हां के बिल्डिंग इमारत नजर न अचे, ये जन्नत है। या रसूल अल्लाह, चलो जन्नत असां ॾिठी, पाण जन्नत में असीं वियासीं, उते त कुझु कोन हूंदो आहे। गुलाम हैदर वेठो हूंदो आहे, मौलाना पुनल वेठो हूंदो आहे, वेठा ॿार पढ़ाईंदा। रमज़ान शरीफ में तो अञा कुछ माल पानी हूंदो आहे, आम ॾींहंनि में तो कुछ भी कोन हूंदो आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो तव्हां मस्जिद में वञो, वञी करे अल्लाह जो जिक्र करियो, वञी करे अल्लाह जे कुरान जी तिलावत करियो, वञी करे नफिल पढ़ो। जेको अल्लाह जे घर में दाखिल थी करे अल्लाह जो जिक्र कंदो आ, अल्लाह जी तस्बीह पढ़ंदो आ, तिलावत कुरान करीम कंदो आ या नफिल पढ़ंदो आ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनके जन्नत में फल खाइण जो सवाब दींदो आहे। त गोठ वारा अवां के ये गुजारिश आहे त ये मस्जिद आहे, अल्लाह जो घर आहे, इनके आबाद करे।
नमाज़न सां, अल्लाह जी सजदन सां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वाक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो नमाज कायम करो, ज़कात अदा करो ऐं रुकू करो, रुकू करण वारनि सां गॾु। अब अच्छा हुक्म नमाज पढ़ो, ज़कात ॾियो ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू। मूंखे जेको अॼु ॻाल्हाइणो आहे उहो इंशाअल्लाह जेतिरो टाइम मूंखे मिलियल आहे नमाज जे मुतालिक़ ॻाल्हायूं। नमाज इस्लाम जो अहम फरीज़ो आहे जेके अफ़सोस अॼु असां मुस्लमान फर्ज़ ई नथा सम्झूं। ईअं ग़फ़लत में असां गुज़ारियो। नमाज क़ाइम करियो, ज़कात अदा करियो, रुकू करण वारनि सां गॾु रुकू करियो। रुकू करण वारनि सां गॾु खां मुराद त नमाज पढ़ो जमात सां पढ़ो, नमाज पढ़ो जमात सां पढ़ो। प्यारा दोस्तों बुजुर्गो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सदको आ। अगे जेके नबी हुंदा हा हजरत मूसा अलैहि सलाम जो ज़मानो निहार, हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जो, हजरत दाऊद अलैहि सलाम, हजरत ईसा अलैहि सलाम जो ज़मानो निहार। उन जे ला मुंहिंजा प्यारा हिकड़ी मखसूस जगह हूंदी ही जिते नमाज इबादत कंदा हा। प्यारा दोस्तों जेकॾहिं सफर में वञणो पवंदो हो, मस्जिद मां मिट्टी खणंदा हा, उहा मिट्टी पाण सां गॾु रखंदा हा। जिते नमाज पढ़णी हूंदी ही कपिड़ो विछाए करे उन जे मथां मिट्टी विछाईंदा हा। मिट्टी मुंहिंजा प्यारा विछाए करे पोइ नमाज पढ़ंदा हा त नमाज थींदी ही, वरना हर जाइ ते उन्हनि जी नमाज कान थींदी ही। पर अल्लाह पाक रसूलुल्लाह जे सदके तव्हां असांजे लाइ इहो आसानी फरमाया। मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो इहो रब्बुल आलमीन जो एहसान आ जो नबी पाक जो उम्मती जिते भी नमाज पढ़ंदो आ अल्लाह पाक उन जी नमाज कबूल फरमाईंदो आहे। नबी सी फरमाए इहो एजाज कंहिंखे भी कोन मिलियो जंहिंजे लाइ रूह ज़मीन मस्जिद करार ॾिनी वई। इहो जेकॾहिं मिलियो आहे त मां मदीने वारे साईं खे मिलियो आहे। मुंहिंजो उम्मती किथे भी नमाज पढ़े उन जी नमाज थी वेंदी आहे। पर घर में नमाज पढ़ंदे हिकड़ी नमाज जो सवाब, मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो पंहिंजे ज़मीन ते नमाज पढ़ंदे हिकड़ी नमाज जो सवाब। प्यारा दोस्त बुजुर्गो दुकान ते नमाज पढ़ंदे हिकड़ी नमाज जो सवाब। पर मिशका शरीफ जे हदीसा हजरत सैयदना अबू हुरैरा राविया मुंहिंजे दिल पर मदीने वारे फरमायो जॾहिं बि मुंहिंजो उम्मती मोहल्ले जी पाड़े जी मस्जिद में अची करे पढ़ंदो हिकड़ी नमाज आ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे 27 नमाज़न जो सवाब ॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान 27 नमाज़न जो सवाब। ये नमाज जेकॾहिं मदीनतुल मुनव्वरा में पढ़े त हिकड़ी नमाज जे बदले 50,000 नमाज़न जो सवाब। पर ये नमाज जेकर काबतुल्लाह शरीफ में पढ़े त हिक नमाज जे बदले रब पाक लख नमाज़न जो सवाब अता फरमा, लख नमाज़न जो सवाब। बहरहाल काबतुल्लाह शरीफ तो उहो वञी सके तो जंहिंखे अल्लाह पाक वसाइल ॾिना आहे, जंहिंखे तौफीक आहे। पर जेको गरीब आ, जेको फकीर आ, जेको मिस्कीन आ, इन्नमल अअमालु बिन्नियात, अमल जो दारो मदार नियतन ते आ। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो सच्ची दिल सां अल्लाह जे घर अचे, अल्लाह जे मस्जिद में अची करे अर्ज करे मुंहिंजा मौला मां काबतुल्लाह शरीफ नथो पहुची सघां, मके मदीने नथो पहुची सघां, मुंहिंजा अल्लाह मां पंहिंजे पाड़े जी मस्जिद में आयो आहियां। मालिक
मालिक करीम मुके ओ सवाब अता फरमा जेको तो मक्के मदीने वारन ला लखियो आ। त मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मुंहिंजो अकीदो ईमान आ एड़ो शख्स पढ़ंदो पाड़े वारे मस्जिद में नमाज आ अल्लाह पाक उनके मक्के मदीने जे मस्जिद जो सवाब दींदो आहे। नमाज नबी सही फरमाए तो मुझो उम्मती जड़े नमाज में बीहंदो आहे त मां मुस्तफा जो अखियूं थदियूं थी पवंदियूं मां ठरी पवंदो आहियां। अबी रवायत में आ त जडे नबी पाक जो उम्मती अल्लाह जे घर में ईंदो आ मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो नमाज पढ़ंदो आ मस्जिद में अची करे अल्लाह अकबर चई करे मुझा प्यारा जडे क़याम कंदो आ अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मलाइकन के फरमाइंदो आ ए मलाइको याद करियो वो ज़मानो जडे मां हजरत आदम अलैहिस्सलातो सलाम के पे पैदा फरमायो अवा चयो हो मौला न पैदा कर आदम अलैहिस्सलाम जी औलाद जमीन में फसाद कंदे जमीन में खून वाहिंदा मौला ये शिरक कंदा ना फरमानो कंदा। मलाइको मां तवा के फरमायो हो इन्नी आलमो मा ला तालमून जेको मां रब जानदो आया तव्हां न जानदा आयो। मलाइको अवां जी नजर बनी आदम जे फसादन जे मथा हुई मां रब करीम जी नजर हेड़े नमाज़िया बानन जे मथा हुई। मां हिन नमाज़िन खे बि ॾिठो जेके मूं रब जे लाइ आधी रात जो उथी करे सजदा कंदा आधी रात जो अल्लाह वारन जो शेबो आ जने लोक सुमंदो आ अल्लाह जा वलिया उथंदा आहिन अल्लाह वारा जागंदा आहिन वल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुजदो वक़ियामा। अल्लाह वारा मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो उथी करे जडे मानो सुमी पवंदा आहिन जडे मुझा प्यारा सर्दीअ जो रातियूं हूंदियूं आहिन थदे पाणीअ सां भी वज़ू करे अल्लाह जे घर मस्जिद में अची करे जडे नमाज पढ़न था मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो एक रकात में 15 सिपारा बी रकात में 15 सिपारा पढ़ी करे सलाम फेरींदा आहिन त सुबह सादिक थी वेंदी आ लुड़क हारे चवंदान मौला सां तुंहिंजी इबादत जो हक़ अञा अदा न कयो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे अहिड़ो इख़लास नसीब फरमाए। असां साईं जेको 5 वक़्त नमाज़ फूक जी मां नमाज़ी आहियां हज करे अचे मां हाजी साहब आहियां अब हाजी साहब आहियां अल्लाह साईं तोखे कमा हक़ हो हाजी बनाए सुठी ॻाल्हि आहे पर रब्बुल आलमीन फ़ख्र खां बि बचाए बेटा साईं फरमाए संग पसे सरही न थी मता पिरी पंहिंजो न कन इन दर मथे दादिलियूं अदारूं वधियूं रत वञन पो हितां बारो चन कईं लोधे कढियूं कईं आया रब पाक रहम फरमाए। नमाज उन्हनि पढ़ी जो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे घर में अचन तो सुकून सां गॾु को शख्स बीठो आहे घर जो थंब जेको हूंदो मदीने जे मीर फरमायो केर आहीं या रसूल अल्लाह अवां जी साहिबज़ेदी सैयदा खातून जन्नत फातिमा छा पई करी या रसूल अल्लाह नमाज पे पढ़ी निंद जा झोटा पे आया पो हिन थंब सां मूं पंहिंजो पाण खे ॿधी छॾियो मता निंड जो झूठो अची वियो कुरान पई पढ़े हिकड़ी रकात में पूरो कुरान हिकड़ी रकात में पूरो कुरान पढ़ंदी आ
मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो तॾहिं अल्लाह पाक इहो मकाम ॾिनो आ त नबूवत इनके घर के है, इमामत इनके घर के है, शहादत इनके घर के है, शफाअत इनके घर के है। गुनाहगारों न घबराओ, शफाअत इनके घर के है। बुरों को बख्शवाना ये आदत इनके घर की है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुजूर खे अर्ज़ कंदी बाबा रात छो एडी नंढी आहे? छा फरमाईंदी ही बाबा सी रात एडी छो नंढी आहे जो मुंहिंजो त ॿ रकातो नफ़ल बि पूरो नथो थी। अल्लाह पाक तव्हां असांखे ऐं तव्हां असांजी मान भेणनि खे निमाज़ जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। असां सिंधी क़ौम मां निमाज़ इलाही घटिजी वई आहे ऐं मर्दनि मां अञा बि के कणा आहिनि, औरतनि मां त माशाअल्लाह सफ़ाई थी वई आहे। अल्लाह ताला रहम कोन करे तो कुछ लठ खणणी पवंदी, सिर्फ रहम सां कम कंदो कोन। कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊल, हुजूर जी हदीस आहे त हर हिकु माण्हू पंहिंजे धन जो चरावो आहे, धराड़ आहे। धराड़ का बकरी का गऊं का रिढ में किथे विञाइजी वेंदी त बाबा धराड़ खां पुछबो या के ॻोठ वारे खां पुछबो? धराड़ खां पुछबो न। त तुंहिंजे घर जी सूरत में इहो हिकिड़ो नंढड़ो धन अल्लाह पाक तोखे ॾिनो आहे। तूं जेकॾहिं वॾो आहीं, पुट जो सवाल थींदो, न्याणी जो सवाल थींदो, घर वारी जो सवाल थींदो। दे ख़बर तो नमाज जी तालीम ॾिनी हुई या न ॾिनी हुई, नमाज तो ॿुधाई हुई या न ॿुधाई हुई, नमाज जो तो हुक्म कयो हो या न हुक्म कयो हो। मुंहिंजा प्यारा दोस्तो हदीस पाक में ईंदो आहे, मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾाढ़े हिकिड़ी औरत अल्लाह जे दरबार में ईंदी। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो मुंहिंजी बानी तो नमाज छाजे ला न पढ़ी? वह अर्ज कंदी मुंहिंजा मौला मां नमाज पढ़ा हा पर मुंहिंजे बाबे मूंखे तालीम ही न ॾिनी हुई। छा चवंदी? अब्बा सेखारियो ई कोन हो। रब सी फरमाईंदो कि जहन्नम में वरी उन औरत जे लाइ हुकुम थींदो, हिन खे बि जहन्नम। अर्ज़ कंदी मुंहिंजा मालिक मुंहिंजो अञा हिकिड़ो अर्ज़ आहे। बाबा त कोन सेखारी पर मुंहिंजे वॾे भाउ बि मूंखे कॾहिं नमाज़ कोन सेखारी। रब सी फरमाईंदो इन खे बि हणो जहन्नम में। वरी अर्ज़ कंदी मौला मुंहिंजे घर वारे बि मूंखे कॾहिं नमाज़ जो हुकुम कोन ॾिनो। इन वटि एतिरो पावर हो ऐं औरत हुई, जेकॾहिं न मूंखे हिकिड़ी धमकी ॾे हा त नमाज़ न पढ़ंदी तोखे तलाक ॾेई छॾींदी त आउं नमाज़ ज़रूर पढ़ां। उहो घर वारो बि पाण सां गॾु खणंदो। वरी अर्ज़ कंदी मालिक मुंहिंजे पुट बि कॾहिं अदब जे दायरे में रही करे मूं माउ खे नमाज़ जी दावत कोन ॾिनी। मुंहिंजो पुट हो, इनके बुखार थींदो हो, मुंहिंजी निंड हराम थी वेंदी, घर खां ॿाहिरि हूंदो हो, मूंखे सुकून न ईंदो हो। मूंखे चवे हा मां मुंहिंजी मां ही हथ ॿधी अर्ज़ थो करां नमाज़ पढ़। मां जेकॾहिं नमाज़ न पढ़ंदी तुंहिंजे हथ जी मानी न खाईंदसि। त आऊं जे तो रब जी मोहब्बत में न पुट जी मोहब्बत में नमाज़ ज़रूर पढ़ां। अल्लाह पाक तव्हां असांखे हिदायत नसीब फरमाए। कहिड़ो बहानो ते कंदासीं, कहिड़ो बहानो कंदासीं, कहिड़ी उते सिफारिश हूंदी? हदीस पाक में ईंदो आहे मदीने जे सफ़र में हिकिड़ो शख्स खे रब सी फरमाए तो नमाज़ जो कोन पढ़ी, चवंदो मालिक आऊं नमाज़ पढ़ा हा पर आऊं पंहिंजे ॻोठ जो वॾेरो होसि। कम हा को फॾा फसाद थाणू झेड़ा झगड़ा सभिनि खे आऊं मोह ॾींदो। अल्लाह तबारक व तआला हज़रत सुलेमान अला नबीना व अलैहि सलातो सलाम जी रूह खे घुराइण जो हुकुम ॾींदो। हज़रत सुलेमान अलैहि सलाम जो रूह मुबारक ईंदो
रब साईं मलाइकनि खां पुछंदो मलाइको हाणे ॾियो ख़बर सुलेमान अलैहिस्सलाम जी मसरूफ़ियत ज्यादा हुई या हिन जी मसरूफ़ियत ज्यादा हुई? हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम रूह ज़मीन जो बादशाह हो। इंसाननि जा, जिन्ननि जा, कीड़नि मकोड़ियुनि जा, मच्छरनि जा भी फैसला अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमाईंदो। मकोड़ियुनि जा फैसला कंदो हो। मलाइका अर्ज़ कंदा मालिक हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ज़ाहिर उन जी मसरूफ़ियत ज़्यादा हुई। पोइ रब साईं फरमाईंदो सुलेमान अलैहिस्सलाम कॾहिं निमाज़ छॾी? मलाइका चवंदा मालिक असां गवाही था ॾियूं सुलेमान अलैहिस्सलाम कॾहिं बि निमाज़ कोन छॾी। रब्बुल आलमीन फरमाए तू मुंहिंजी दरबार में कूड़ ॻाल्हाईं लअनतुल्लाहि अलल काज़िबीन। कूड़नि जे मथां त मूं रब जी लानत आहे। तुंहिंजा दोस्त आया ते, तुंहिंजा यार आया ते, तुंहिंजी बिरादरी जी शादी हुई, तुंहिंजो को वोटनि जी कैंपी हुई, पंहिंजे सरदार जे लाइ, पंहिंजे इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ जे लाइ तूं रातिनि जूं रातियूं गुज़ारे छॾियूं। मूं रब जे लाइ तो वटि 5 मिंट भी कोन हा। रब्बुल आलमीन फरमाईंदनि खे जहन्नम में दाख़िल कयो। हिकिड़ो शख्स ईंदो अल्लाह रब साईं उनखे फरमाए तो नमाज छो कोन पढ़ी? वो अर्ज़ कंदो मालिक नमाज पढ़ा पर बीमार होसि, गोॾनि में तकलीफ़ हुई, चेल में सूर हो, सजदो कयुमि ते मथो पे फिरियो, पोइ नमाज कोन पढ़ी। अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत सैयदना अयूब अला नबीना व अलैहि सलातो सलाम जी रूह के घुराइण जो हुक्म ॾिनो। तोखे ख़बर हुअणु खपे त हज़रत अयूब अलैहि सलातो सलाम जे मथां अल्लाह पाक जो इम्तिहान हो जो साईं जिन के जिस्म में अहिड़ी बीमारी लगी जो पूरे जिस्म में कीड़ा पइजी विया। पूरे जिस्म में कीड़ा पइजी विया हा। उहे कीड़ा जेकॾहिं साईं जे जिस्म मां ज़मीन ते किरियो पवंदा, पाण खणियो वरियो जिस्म ते चुपड़ाए छॾींदा। त मुंहिंजे महबूब जी अता रब ॾिनो आ। तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है, तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है। मुझे दर्द देने वाले तेरे बंदा परवरी है, मुझे दर्द देने वाले तेरे बंदा परवरी है। रब सी फरमाइंदो त हज़रत अयूब अलैहिस्सलाम जी बीमारी ज्यादा हुई या हिन शख्स जी बीमारी ज्यादा? मलाइका गवाही न मालिक हज़रत अयूब अलैहिस्सलाम जी बीमारी ज्यादा। पोइ रब सी फरमाइंदो हज़रत अयूब अलैहिस्सलाम कॾहिं नमाज छॾी? मलाइका चवंदा मालिक न। रब्बुल आलमीन फरमाए तो हया न थियो जे तूं मुंहिंजी दरबार में कूड़ थो ॻाल्हाए। हिकिड़ी औरत खे आंदो वेंदो, वो अर्ज कंदी मौला मां नमाज पढ़ा, मुझो मुर्स जालिम हो, टाइम ते मानी न थिए, टाइम ते घर जी सफ़ाई न थिए, को ॿार रुवंदल हुजे तो मुंहिंजो मथो फाटंदो हो, विणंदो हो मूंसां, आ मजबूर हुई। अल्लाह पाक हज़रत सैयदा आसिया रदी अल्लाह ताला अन्हा जी रूह के घुराइण जो हुक्म ॾींदो। हज़रत सैयदा आसिया रदी अल्लाह ताला अन्हा फिरौन जी घरवारी हुई। फिरौन खां वधीक ज़ालिम थी सघे थो छा? जेको पंहिंजो पाण खे खुदा सॾराईंदो हो, माण्हुनि खां सजदा कराईंदो हो, लेकिन उन जे बावजूद भी रब्बुल आलमीन मलाइकनि खे फरमाईंदो त आसिया खां कॾहिं हिकिड़ी नमाज कज़ा थी ही? मलाइका अर्ज़ कंदा न मालिक, हिकिड़ो वक्त भी कज़ा न थी। ई फिरौन निभागो घर में वेठो हूंदो हो तब आसिया तुंहिंजी दरबार में हथ ॿधियो हाज़िर हूंदी, नमाज पढ़ंदी ही। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन औरत खे हुकुम फरमाए तू मुंहिंजी दरबार में कूड़ थी हली। पिरी प्यारा ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा भा, अञा टाइम अथे यार, कुछ पंहिंजो पाण में तब्दीली आण। अञा जन्नत जा दरवाजा खुला पिया आहिनि, दोज़ख जा दरवाजा बंद लगा पिया आहिनि।
सुभाणे 18 रोज़ो आहे, कंहिंखे ख़बर त मथियो रमज़ान असांखे मिलंदो या कोन मिलंदो, पर इहो वक़्तु आहे अॼु खां ई पको इरादो कर। मां गर्रक बिरब्बिकल करीम, तोखे कहिड़ी ॻाल्हि पंहिंजे रब जे दर खां परे करे छॾियो, उहो त महिरबान आहे, उहो त हुकुम फरमाईंदो बाना तोखे अचण में देर लॻी सघे थी, मां रब खे माफ़ करण में देर कोन लॻंदी आहे। 80 साल जो कोराड़ो आ, बुत परस्त आ, बुत जी पूजा कंदो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, आधी रात बुत जे साम्हूं वेही या सनम या सनम या सनम पुकारींदो आ। सियारे जी रात आ, अध रात आ, निंड लॻी आ, 80 साल जी उम्र आ, बुत खे पुकारींदे पुकारींदे सनम सनम चवंदे ग़लतीअ मां उन जी ज़बान मां निकिरी वियो या समंद। मुंहिंजा प्यारा हेॾा या समंद निकितो आ, आसमान मां मुंहिंजे रब 70 मरतबा फरमायो लब्बैक या अब्दी लब्बैक या अब्दी लब्बैक या अब्दी। मलाइकन अर्ज़ कयो असांजा मालिक असांजा ख़ालिक, ग़लतीअ मां तोखे पुकारैया, भुल मां तोखे पुकारैया। मुंहिंजे रब पाक इरशाद फरमायो मलाइको जेको मां रब खे ग़लती मां ही पुकारींदो आ, मां हक़ीक़ी रब आहियां, मूं ते लाज़िम हूंदो आ जो सॾण वारे जे सॾ जो मां जवाब ॾियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोटी अच पंहिंजे रब जी दरबार, परे न वञे, वेंदे त किॾां वेंदे, मोटी त वरी बि हिते अचणो आहे न साईं, केतिरो परे वेंदे। प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, ॻाल्हि निकिती अर्ज़ कंदो हलां रब जी रहमत जे। हदीस पाक में ईंदो आ मुंहिंजो महबूब मदीने वारो मीर मस्जिद नबवी शरीफ में वेठो आ, सहाबा किराम वेठा आहिनि, शान वारे मजलिस लगी पई आ, महफिल हसीन तुंहिंजा हसीन माना, हिते मीर पीर आहिनि, नाणे बिना विकाणा, महफिल हसीन तुंहिंजे। ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया, आया होया ख़रीदण पर अण मुला खपी विया। वापार तुंहिंजा जानी, वापार तुंहिंजा जानी, थानेण कन नुमाणा, महफिल हसीन तुंहिंजी। प्यारा दोस्तो, मुझे महबूब जी मजलिस लगी पया, मुझे पाक महबूब जी कचहरी लगी पया। अचानक मस्जिद नबवी जे दरवाजे ता रूवण जो आवाज आयो आ, रूवण जो आवाज आयो आ। मुझे महबूब मदीने वारे हजरत अबू बकर के मोकलियो। अबू बकर प्यारा वञी करे ॾिसिया त मस्जिद जे दरवाजे ते केर रोई रहियो आहे। कंहिंखे मोकिलियो? हज़रत अबू बकर सिद्दीक, अफज़लुल बशर बादुल अंबिया बितहक़ीक़ सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात आहे। नबियन खां बाद जेकॾहिं कंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक जो आहे। मुझे महबूब मदीने वारे फरमायो जेके हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जी ज़ियारत करणी हुजे तो मुझे यारे गार अबू बकर जी दीदार कर, अबू बकर जी ज़ियारत कर। साईं करीमन जो ज़ाहिरी विसाल थियो। असांजो नबी ज़िंदा नबी आहे, हयातु नबी छा आहे? हयातु नबी आहे, ज़िंदा नबी। हजरत अबू बकर जो भी इहो ई अक़ीदो आहे त नबी साईं हयात आहे। जेके भी मकतब फिक्र जा आहिनि उहे इन ॻाल्हि जा क़ाइल आहिनि, मञींदा आहिनि
तव्हां पुछी सघो था जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे विसाल जो वफ़ात जो वक़्तु क़रीब आयो त अबू बकर सिद्दीक़ वसियत कहिड़ी कई? हज़रत अली साईं खे, हज़रत उमर खे, हज़रत उस्मान खे घुराए पाण फरमायूं, ए मुंहिंजा भाउ अली, ऐं मुंहिंजा भाउ उमर, जॾहिं न मां अबू बकर वफ़ात करे वञा त पोइ मूंखे गुस्ल कफन ॾेई जनाज़े जी निमाज़ पढ़ी मुंहिंजे मैयत खे खणी रोज़ा ए रसूल जे साम्हूं हलिजो। रोज़े पाक जो दरवाज़ो न खोलजो, कुंडी न लाइजो, कड़ो भले लॻो पियो हुजे, मुंहिंजी मैयत खे दरवाजे जे ॿाहिरां रखी पोइ अर्ज़ कजो, अस्सिद्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, अवां जो यारेगार अबू बकर सिद्दीक़ अवां जे दरवाजे ते मौजूद आहे। मुंहिंजो नबी हयातुन नबी आहे, जेकॾहिं पाण इजाज़त ॾे, पाण दरवाज़ो खोले त अबू बकर खे रसूलुल्लाह सां गॾु रोज़े पाक गुंबद खज़रा में रखजो। जेकॾहिं दरवाज़ो न खुले, इजाज़त न मिले त पाण दरवाज़ो न खोलजो, पोइ मूं अबू बकर खे जन्नतुल बकिया में दफ़न करे छॾिजो। प्यारा दोस्तों बुजुर्गो, हजरत अबू बकर जी नमाज़े जनाजा पढ़ाई वया, सहाबा इकराम मौजूद हा। मुझे पाक नबी जे प्यारे गुलाम हजरत अबू बकर सिद्दीक़ जी मैयत के खणी करे जडे गुंबद खदरा जे सामू आंदो वियो, हजरत अमीर उमर हथ बदे अर्ज कयो, सिद्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, अवां जो गुलाम, अवां जो सफर हजर जो साथी, अवां जो यारेगार अबू बकर सिद्दीक़ तुझे पाक दरवाजे ते मौजूदा, या रसूल अल्लाह छा हुक्मा? त मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो, मुझे महबूब मोहम्मद करीम जे रोज़े पाक जो दरवाजो पान खुलियो आ, कुंजी पाना खुली वई आ, रोज़े पाक मां आवाज आयो, मुंहिंजा गुलामो अबू बकर के मां मुस्तफा सां मिलायो, मां त कॾहिं खां अबू बकर जो इंतजार करे रहियो आहियां। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। साईं जॾहिं ये वसियत कई वे, उन वक्त में 14-15 सदी जा मुला कोन हा। खैरुल कुरून, बेहतरीन जमानन में जो बेहतरीन जमान हुआ वो रसूलुल्लाह जो जमान हुआ। उन जमाने जा आलिम हा, रसूलुल्लाह जा असहाब हा, उहे ज़रे बराबर भी का गलत गाल थींदी उनका बर्दाश्त कोन थींदी। उहे पायूं पंहिंजो दुकान चमकाइण जे लाइ, पंहिंजो गाड़ी हलाइण जे लाइ, जमींदारी करण जे लाइ के रसूलुल्लाह जी शान में बकवास भी कंदो, असांखे परवाह कोन हूंदी। अब मुंहिंजो गिराक आहे, जेकर चवंदुसि त वरी दुकान ते अचणु छॾे ॾींदो, मूंसां हल गॾु हले तो, जेकॾहिं आउं हुनखे कुझु चवंदुसि त मुंहिंजो साथ छॾींदो। अरे कहिड़ी ज़रूरत आहे उन दोस्त जी, उन यार जी, जेको तुंहिंजे नबी जे शान में पियो गुस्ताखी करे, तोखे गैरत नथी अचे। अल्लाह पाक तव्हां सां सभिनि खे गैरत ईमानी नसीब फरमाए। हज़रत अबू बकर जॾहिं वसियत पे कई, मुमकिन आहे चवण वारो